जुंगशाही मां वाक़े अपडेट कंदालू। रिपोर्ट करे भाई हुजूर अहमद ब्रोही। साल 1.5 जुंगशाही पुलिस की कस्टडी दौरान समा बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ नौजवान शहबाज वलद अली मोहम्मद समूह की अफ़सोसनाक मौत जो वाक़ियो पेश आयो, जंहिं सबबि समा बिरादरी ऐं जुंगशाही पुलिस के विच में सख़्त ग़लतफ़हमियूं पैदा थी वयूं। इन वाक़े बाबति केस अदालत में ज़ेर समाअत आहे। ताज़ो कुछ ॾींहं अॻु साबिक़ा नाज़िम जुंगशाही मोहतरम बशीर अहमद जोखियो साहब जी अॻवानी में जोखिया पलीजा ऐं पठान बिरादरी के चङनि मुड़सनि ते मुश्तमिल एक मिंथ मेड़ काफ़िलो समा बिरादरी के मुअज़्ज़िज़ अॻवाननि वटि पहुतो। वफ़द जो मक़सद पैदा थियल ग़लतफ़हमियुनि जो ख़ात्मो, हमदर्दीअ जो इज़हार ऐं रवायती तौर मामले के सुलझाइणु हो। समा बिरादरी के चङनि मर्दनि हाजी लाल मोहम्मद समूह, मुमताज़ समूह ऐं कामरेड शबीर समूह सिंधी रिवायतुनि खे बरक़रार रखंदे आयल मिंथ मेड़ के भरपूर इज़त ऐं मान ॾिनो। ॻाल्हि ॿोल्हि जे नतीजे में पुराणियूं ग़लतफ़हमियूं ख़त्म थी वयूं ऐं ॿिन्ही दुनियाउनि विच में भाईचारे जो नयो दौर शुरू थी वियो। इहो अमल सिंधी समाज जी उन्हनि क़दीम रिवायतुनि ऐं क़दरुनि जो अक्स आहे जिते इख़्तिलाफ़नि खे जज़्बात बदिरां अक़ल, रिवायत ऐं इज़त जी बुनियाद ते सुलझाइण खे अवलियत ॾिनी वेंदी आहे।